नाज़रीन ख़बर ॾिनी पिया खे कादरपुर में अमीर बख्श भुट्टो के मान में आजाणो ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रहवासी शरीक थिया। कादरपुर में अबू बकर भुट्टो पारां ॾिनल आजाणे की तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें शानदार इस्तक़बाल करे गुलनि की वर्खा कई वई। भुट्टा ऐं ॿिनि बिरादरियुनि जे माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते सरदार अमीर बख्श भुट्टो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 18 तरमीम खां पोइ समूरा इख़्तियार सूबाई हुकूमतनि खे अची विया आहिनि ऐं बदकिस्मती सां सिंध में पीपी वारा रुगो पंहिंजो पेट भरे रहिया आहिनि ऐं माल मिल्कियतूं ठाहे सिंध खे भींग करे छॾी अथनि। पीपी वारनि लुटमार जा नवां रिकॉर्ड क़ाइमु कया। सिंध खे पंहिंजे जागीर सम्झी केतिरनि ई सालनि खां लुटे रहिया आहिनि। केर बि पुछण वारो कोन्हे। ईंदड़ चूंडनि में पीटीआई कंहिं सां बि इताद न कंदी ऐं असां चूंड विढ़ंदासीं। हिकु सवाल जे जवाब में हिन चयो त सिंधी माण्हुनि खे सियासी पुख़्तगी न आई आहे ऐं असां सालनि खां क़ौम परस्ती जी सियासत करे सिंधी माण्हुनि जे हक़नि लाइ जदोजहद कई आहे, पर असांखे सुठी मोट न मिली। वफ़ाक़ी सतह जे पार्टियुनि सां इताद करे जदोजहद करे रहिया आहियूं। हिन चयो त आसिफ ज़रदारी मुल्क लाइ कैंसर आहे ऐं पीडीएम हिकु ख़्वाब आहे जेको हर दौर में अचे थो ऐं वरी गुम थी वञे थो। हिन वधीक चयो त ईवीएम मशीन वोट में किरदारु अदा कंदे ॻोठाणे माण्हुनि लाइ ॾुखियो हूंदो पर बहितर अमल आहे। उन मौक़े ते सैयद हसन शाह अमरोटी, रईस अताउल्ला भुट्टो, शरदो खान भुट्टो, बशीर अहमद मज़ारी, वाहिद बख्श भुट्टो, अब्दुल रशीद भुट्टो, बशीर अहमद भुट्टो, अब्दुल फतह भुट्टो, अब्दुल सुबान समेत ॿिया मौजूद हुआ। जहांगीर अबड़ो, 90 न्यूज़, ब्यूरो चीफ, सिंध।